साथियों मां वज़ाहत कंदो हला त ही प्रोग्राम इंशाअल्लाह रात वींदे ताईं जारी ने जर्नल खे तहू अचन यहां जा मुखातिब थियन। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, शहीद मिल्लत इस्लामिया हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो, अल्लामा राशिद महमूद सुमरो। नारे तकबीर। एकड़े पासे ॾों पुरानी असां वारी इस्तिलाह में मुला फज़ल, बे पासे खां असांजो पीर डॉक्टर शफीक साहब। लॻे थो त पीर साहब खां मुला फज़ल मुक़ाबिलो हणी वियो जो राति जलसो कराई ऐं पोयां वरी अहिड़ो को फीणो आयो तंहिंजो मुंहिंजी निड़ी वेहिजी वई आहे। हुन इहो शायदि दिलि में को ख़्यालु कयो त को फीणो बीणो हणां ताकी सुबुह जो गगुल में तकीर न थिए, पर मां बि डॉक्टर खालिद महमूद जो पुटु आहियां, तकीर ज़रूरु कंदुसि। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدًا عبده ورسوله। قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सब साथी मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़न। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कारी हरते पेरा साईं, कारी हरते पेरा साईं, कियां चवां त खैरा साईं। कारी हरते पेरा साईं, कियां चवां त खैरा साईं। कूंधर मुंहिंजे सिंध जा था कुसजन, कूंधर मुंहिंजे सिंध जा था कुसजन। लाशन जा था हित ढेर लगन, कियां चवां त खैरा साईं। कारी हरते पेरा साईं, कियां चवां त खैरा साईं। ऐं हज़रत वालिद साहब जे ज़िंदगी जे आख़िरी अशारनि सां, आख़िरी लफ़्ज़नि सां ऐं उन्हनि जे शहादत खां पहिरियां 2-2.5 कलाक पहिरियां लिखियल हिननि शेरनि सां तव्हांखे जाॻाइण थो चाहियां त चलती बंदूक के धाने पे हूँ, चलती बंदूक के धाने पे हूँ, मुझको मालूम है मैं निशाने पे हूँ। कातिलो कातिलो कत्लगाह को सजाए रहो, कातिलो कत्लगाह को सजाए रहो। सीने हाजिर हैं गोलियां चलाते रहो। मैं इस्लाम पे तन मन लुटाने पे हूँ, मुझको मालूम है मैं निशाने पे हूँ। चलती बंदूक के धाने पे हूँ, मुझको मालूम है मैं निशाने पे हूँ। ऐं उन्हनि ज़ालिमन जाबिरन आमिरन लोटन लुटारन धरती जे गद्दारन
दीन जे दुश्मनन, इस्लाम जे दुश्मनन, गरीबन जे दुश्मनन, हिनन हारिन मजदूरन जे दुश्मनन, आलिमन तालिबन, अमुन जे आशना जे अलमबरदारन जे दुश्मनन के शहीद बाबे जे कातिलन के पैगाम देन तो चाहिए तो इधर आ सितम कर, हुनर आज़माए, इधर आ सितम कर, हुनर आज़माए, तू तीर आज़मा, हम जिगर आज़माए। नारे तकबीर, नारे तकबीर। अकाबरीन देवबंद, अकाबरीन देवबंद, जर्नैल जमीयत हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो शहीद, अल्लामा राशिद महमूद सुमरो। मुखे खबर है वो गगुल गोठा जिते मुझे पैदाइश का भी पहरिया अज का 35 साल 38 साल पहरिया मुझो वालिद इन गोठ में ईंदो हो ऐं जॾहिं वो तकबीर जो नारो बुलंद कंदो हो तो उन जे तकबीर जे नारे सां गगुल का आवाज पन्ने आकिल जे बाए जी चौक के क्रॉस कंदो हो। अज 35 सालन जे उन मेहनत का पो तकबीर जी सदा बाए जी चौक तना ही सखर ताई न कराची ताई तकबीर जो आवाज पहुंचण घुर्जे ऐं उन्हनि दुश्मनन ताई यो पैगाम पहुंचायो त खालिद महमूद हिते जेका 35 साल जद्दोजहद कई उहे मुजाहिद अज जागी चुका हिन ऐं हर एक खालिद महमूद ती मैदान ते अची चुको। नारे तकबीर, नारे तकबीर। अल्लाहु अकबर जी सदा में मजो ना है यो हो बांग्लादेश वाला। नारे तकबीर, नारे तकबीर। इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, जर्नैल जमीयत हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो शहीद, नारे तकबीर। डॉक्टर खालिद महमूद सुमरे जो जुर्म यो हो जो न इस्लाम जी गाल कई, उन कुरान जी गाल कई, उन मदीने जे मीर जे शरीयत जी गाल कई, उन धरती जी गाल कई, उन अमुन जी गाल कई, उन सिंध धरती जी गाल कई, उन गरीबन जी गाल कई, हारिन मजदूरन जी गाल कई। ये समझन था तो डॉक्टर खालिद महमूद जो आवाज बंद थी वियो, ये समझन था उन जो मशन बंद थी वियो। मुखे खबर आ उन्हनि जा नुमाइंदा जे कम कयो या करायो उन्हनि जा नुमाइंदा अॼु हिन प्रोग्राम में भी जरूर हूंदा, ॾिसण आया हूंदा, तव्हांखे अॼु हिन प्रोग्राम के ॾिसण आया हूंदा, पंहिंजनि बाबनि ताईं पैगाम पुॼाइण जे लाइ नौकरी करण आया हूंदा। पोइ उन्हनि खे को पैगाम ॾियां, अब उन्हनि खे को पैगाम ॾियां, उन्हनि खे तव्हांजे तवसुस सां को न्यापो ॾियां, तव्हांजो पैगाम ॾियां, तव्हांजो न्यापो ॾियां। ॻाल्हायो नथा यार, ॻाल्हायो नथा, मुजाहिद जरूर ॻाल्हायो। नारे तकबीर, नारे तकबीर। मुजाहिद जरूर ॻाल्हाइनि, न्यापो ॾियां, उन्हनि खे पैगाम ॾियां, उन्हनि खे तव्हांजे तवसुस सां तव्हांजी तर्जुमानी कंदे उन्हनि ताईं पैगाम पहुचायां। ॿुधो ज़ालिमो, जेकॾहिं पंहिंजनि बाबनि जी हलाली औलाद आहियो त पंहिंजनि अपनदारनि ताईं पैगाम पहुचायो त जेसीं ताईं असांजे जान में रत जो आख़िरी ख़तरो मौजूद आहे, इंशाअल्लाह सिंध जे हर चौक ते, हर चौराहे ते, हर बस्ती, हर पहाड़ ते तव्हांजो पीछो कंदासीं। जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर, राशिद भाई की सूरत में डॉक्टर, जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर। नारे तकबीर। हे हजरत बेरवी जा बचड़ा, हे हजरत हालेज भी जा बचड़ा, हे हजरत अमरोटी जा बचड़ा, हे साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारे जा बचड़ा, हे शहीद इस्लाम अल्लामा खालिद महमूद जा रूहानी फर्जंद उन्हनि खे पैगाम था ॾियनि त असांजे अमड़नि असांजे बेगैरतीअ जी धन नाहे प्यारी। रब मोहम्मद जो कसम हे कंद कपजी सघनि था ज़ालिमनि जे साम्हूं झुकी नथा सघनि। नारे तकबीर।
इस्लाम जे दुश्मनन ते अल्लामा जरनेल जे कातिलन ते नारे तकबीर। अज असां को पुछन था, अज तव्हां का पुछन था तव्हां जे जिंदगी जो मकसद छा है। ख़ालिद महमूद हलिया वियो, अञा चरिया थिया वेठा आहियो, अञा तव्हांखे सुकून नथो अचे, अञा सब्र नथो अचे, अञा तव्हांखे घर में वेहण नथो अचे। काॾे पागल थिया आहियो, काॾे दीवाना थिया आहियो, काॾे चरिया थिया आहियो, तव्हांजो दिमाग़ ख़राब छो थियो आहे। तबसरा कनि था, अब कनि था या नथा कनि, तबसरा कनि था या नथा कनि। हुते मक्के जा काफ़र तबसरो पा कनि, हिते मक्के जे काफ़रनि जा पोइ लॻ तबसरो था कनि। हुते अबू जहल, अबू लहब, उतबो ऐं शेबो तबसरा पियो करे, हिते अबू जहल जा पुट तबसरो था कनि। चवनि था तव्हांखे सुकून कोन्हे, तव्हांखे वेहण नथो अचे, तव्हांखे घर में बंदि थियण नथो अचे। ॿुधो ज़ालिमो, ॿुधो ज़ालिमो, मक्के जे काफ़रनि जॾहिं हज़रात सहाबा इकराम खे इहे लफ़्ज़ चया हा त सहाबा इकराम मक्के जे काफ़रनि खे इहो जवाब ॾिनो हो त लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद। त असांजे ज़िंदगियुनि जो मक़सद इहो आहे त असां माण्हुनि खे माण्हुनि जे बंदगीअ मां कढूं, असां माण्हुनि खे कब्रनि जे सजदे मां कढूं, डंडनि कंडनि जे सजदे मां कढूं, वॾेरनि पीरनि भोतारनि जे सजदे मां कढी करे अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो बंदो बणायूं। त असांजे ज़िंदगीअ जो बि साॻियो मक़सद आहे लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद। इंशाअल्लाह जैसी ताईं जान में रत जो आखिरी कतरो मौजूद है, अल्लाह अकबर जा नारा हणंदा रहंदासीं। नारे तकबीर। मुजाहिद गलन जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर, राशिद भाई की सूरत में डॉक्टर, जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर। नारे तकबीर। शहादतूं असांखे ड्रेजारे नथियूं सघनि, शहादतूं असांखे दबाए नथियूं सघनि, शहादतूं असांखे मारे नथियूं सघनि। ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे, ज़िंदगी ऐं मौत कंहिंजे हथ में आहे। ॻाल्हायो ॻाल्हायो, ज़िंदगी ऐं मौत कंहिंजे हथ में आहे। रिज़्क़ ऐं रोज़ी ॾियण वारो केरु आहे, हाजत रवा केरु आहे, मुश्किल कुशा केरु आहे। हाँ हाँ हाँ, इन्हनि ज़ालिमनि जे मुक़ाबले में कुवत ॾियण वारो केरु आहे। हाँ, जंहिंजो रब तंहिंजो, जंहिंजो रब तंहिंजो सभु। असांजो रब असां सां गॾु आहे, असां पंहिंजे रब ते तवक्कल कई आहे। हीअ तारीख़ जेकॾहिं नज़र कंदे अल्लाह जो कसम, हीअ तारीख़ कुर्बानियुनि सां भरी पई आहे। मदीने जो अमीर जनाब रिसालत माब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इस्लाम जी ॻाल्हि थो करे, जॾहिं क़ुरान जी ॻाल्हि थो करे, जॾहिं रब जे रुबूबियत जी ॻाल्हि थो करे, मक्के जा काफ़िर जान जा दुश्मन था थियनि। अब मक्के जा काफ़िर जान जा दुश्मन थिया या न थिया। उहो त छॾियो, थोड़ो पोइ ते हलो। हज़रत यूसुफ नबी यूसुफ भाइर जान जा दुश्मन थिया या न थिया। भाइर हज़रत इब्राहिम बाह जे आड़ाह में वियो या न वियो। मूसा नबी फिरौन जो मुक़ाबलो कयो या न कयो। पोइ ॿुधायो, वक़्त जे फिरौन जो मुक़ाबलो कबो या न कबो। वक़्त जे फिरौननि सां विढ़ंदो, मरंदो, जाननि जो नज़रानो ॾींदो। लेकिन उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां, घणा लाश खया आहिनि, घणनि शहीदनि खे कंधो ॾिनो। हाणे पहिरियों मारींदासीं, पोइ मरंदासीं। नारे तकबीर। सबीलुना 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 यार तरीक़ुना तकीरुना। यार मुजाहिद ज़रूर ॻाल्हाइनि, मुजाहिद ज़रूर ॻाल्हाइनि। नारे तकबीर। सबीलुना सबीलुना तरीक़ुना। जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर, राशिद भाई की सूरत में डॉक्टर। पलांद थींदो, पलांद थींदो, पलांद थींदो। बदलो वठंदासीं, बदलो वठंदासीं, न छॾींदासीं, मैदान ते ईंदासीं ऐं तकबीर जा नारा बुलंद कंदासीं।
ऐं ज़ालिमनि सां अखियूं अखियुनि में मिलाईंदासीं, वक़्त जे फिरौननि सां विढ़ंदासीं ऐं इंशाअल्लाह अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ कंदासीं। ज़ालिमो जवाब ॾियो, ज़ालिमो जवाब ॾियो। जारी रहंदी, जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी। जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर। अमेरिका दे, अमेरिका जा जिम्सन दे, अमेरिका जा बटुन दे। नारे तकबीर। अल्लाह अकबर कबीरा। ज़ालिमन, जाबिरन, आमिरन, लोटन ऐं लुटेरन इहो सम्झियो आ त हिकु शहादत थींदी, हिकु मारको लॻंदो, हिकु लड़ाई थींदी, हे मिशन पूरो थी वेंदो। ज़ालिमो, इहो नओं मारको नाहे। हक़ ऐं बातिल जी लड़ाई पुराणी आ, पुराणी आ ऐं हमेशा ग़ालिब हक़ थियो आ। हमेशा हक़ जो सर बुलंद थियो आ, हक़ वारनि जो सर बुलंद थियो आ। मदीने जे अमीर जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जो नारो बुलंद कयो, जॾहिं अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जी ॻाल्हि कई, मक्के जा काफ़िर दुश्मन थी पिया। मदीने जे मीर जो जिस्म अतहर, खून में लहू लुहान। मदीने जे मीर जा ॾंद मुबारक शहीद थिया। हिकु दफ़े जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में तशरीफ़ फरमा थिया ऐं साईं जन पंहिंजे लाडली न्याणी जन्नत जे जवाननि जे सरदार करबला जे शहीद जे अम्मा, अम्मा फातिमा, तुंहिंजी ऐं मुंहिंजे अम्मा, अम्मा फातिमा खे चयो, अम्मा पुट पाणी त खणी आ, पाणी त खणी आ। अम्मा पाणी खणी आई। अम्मा फातिमा थी फरमाए, मां सम्झो साईं जन खे उञ लॻी आ, साईं जन उञ जे करे पाणी था तलब कनि। जॾहिं मां पाणी खणी आयमि त मदीने जे मीर, मदीने जे मीर, हे मुंहिंजो ईमान आ, रब मोहम्मद जो कसम, जेकॾहिं मदीने जो मीर हिन दुनिया में न अचे हा, रब हिन ज़मीन खे न ख़लक़े हा, हिन आसमान खे न ख़लक़े हा, हे चरिंदा ऐं परिंद न हुजनि हा। हीअ दुनिया जेकॾहिं रब ख़लक़ी, अल्लाह जे ख़लक़ियल सॼे ख़ुदाईअ जो सबबु मदीने जो मीर आ। जनाबे आदम आयो, जनाबे ईसा आयो, जनाबे मूसा आयो, जनाबे इब्राहिम आयो, 1.25 लाख नबियनि खां अल्लाह वादो वरतो, जिते आलम अरवाह में रब रूहन के जमा करे ऐं इहो अल्लाह सवाल कयो, अलस्तु बिरब्बिकुम, अलस्तु बिरब्बिकुम, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? सभिनी रूहन जवाब ॾिनो, कालू बला, कालू बला। हाओ हाओ साईं, तव्हां असांजा रब आहियो, तव्हां असांजा पालणहार आहियो, तव्हां असांजा ख़ालिक ऐं मालिक आहियो। ईअं ई रब 1.25 लाख नबियनि खे जमा कयो ऐं रब 1.25 लाख नबियनि खां वादो वरतो, जेकॾहिं तव्हांजे दौर में बि नबी आख़िरी ज़मान हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईंदा त पंहिंजी नुबुवत ऐं रिसालत खे छॾे मदीने जे मीर जा पोइ लॻ थींदो। मां नथो चवां, क़ुरान तो चए, इज़ा अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, इज़ा अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, इज़ा अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। रब 1.25 लाख नबियनि खां वादो वरतो त नबी जे आख़िरी ज़मान हिन धरतीअ ते जेकॾहिं आयो, तव्हांजे नुबुवत जे दौरान आयो त तव्हां पंहिंजे रिसालत ऐं नुबुवत खे छॾे मदीने जे मीर जा पोइ लॻ थींदो। इहो मुंहिंजो ईमान आ। अल्लाह जी ख़लक़ियल सॼी ख़ुदाई मदीने जे मीर जो तुफ़ैल आ। उहो मदीने जो मीर जंहिंजे करे रब जन्नत बणाई, जंहिंजे करे रब वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, हे जिन्न ऐं इंसान ख़लक़िया, हे चरिंदा ऐं परिंदा ख़लक़िया, हे ज़मीन, हे पाणी, हे रब तुंहिंजे लाइ दुनिया मुज़य्यन कई मदीने जे मीर जे सदके। लेकिन उहो मदीने जो मीर, उहो मदीने जो मीर घर में थो अचे, अम्मा पाणी खणी थी अचे। साईं जन मदीने जो मीर, नबियनि जो सरदार नबी, रसूलनि जो पगदार नबी, असांजे तव्हांजे दिलनि जो महदार नबी, नबियनि जो अफ़सर, जन्नत जो सरदार, शाफ़ी महशर, साक़ी कौसर, बुलंद ऐं बाला क़दर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे न्याणीअ जे साम्हूं पंहिंजो मथो मुबारक था कनि त अम्मा मूंखे उञ नाहे लॻी, इहो पाणी पंहिंजे बाबे मोहम्मद जे मथे ते विझ, छो त मके जे काफ़रनि तुंहिंजे बाबे जे मथे में मिटी विधी आहे। नबीअ खां न मुड़िया,
ओ नबी खां न मुड़िया, हे नबी जे वारिसन खां नथा मुड़न। लेकिन बुधो क़यामत जे सुबह ताईं इंशाअल्लाह हक़ ऐं सच जा नारा लगंदा रहंदा। नारे तकबीर जारी आहे जारी रहंदी, जारी आहे जारी रहंदी। नारे तकबीर। बिल्कुल मुझे गुफ्तगू जा आखिरी लफ्ज़ आहिनि, इन जे करे तव्हां जो साथ खपे। ख़त्मे नबूवत जा नारा लगंदा रहंदा, तौहीद जा नारा लगंदा रहंदा, शरीयत जे निज़ाम जे निफाज़ जा नारा लगंदा रहंदा। ऐं इंशाअल्लाह जैसी ताईं असां जे जान में रक्त जो आखिरी कतरो मौजूद आहे, तव्हां असां ख़ालिद महमूद बणजी मैदान ते निकिरंदासीं। नारे तकबीर। जिंदा है डॉक्टर जुआन गलन, जिंदा है डॉक्टर, जिंदा है डॉक्टर राशिद भाई की सूरत में डॉक्टर। नारे तकबीर। इंशाअल्लाह वो वक्त परे ना है जॾहिं शहीद इस्लाम जो खून रंग लाईंदो ऐं हिन अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ थींदो। मोहम्मद अरबीअ जे ग़ुलामनि जी हुक्मरानी थींदी, ग़रीबनि खे, मिस्कीननि खे, यतीमनि खे हक़ मिलंदा। हिन समाजड़ी सिंध खे ज़ालिमनि वागुनि जे वातन मां आज़ाद कराईंदासीं, धरतीअ जे अंग अंग जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं इंशाअल्लाह हिन अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ कंदासीं। मां जेको चयुमि अल्लाह तबारक व तआला मंज़ूर व मक़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। ये जलसो इंशाअल्लाह शाम ताईं जारी रहंदो। आखिर में हज़रत वालिद साहब जे मग़फ़िरत जे लाइ हिते दुआ थींदी, इज्तिमाई दुआ खां पोइ सब साथी था वञनि। इंशाअल्लाह आखिर ताईं सब साथी साथ निभाईंदा। जज़ाकुमुल्लाह।